वालेकुम अस्सलाम। छा कयो अथई गाॾी जो सिस्टम थोरो सम्झाए अथई। गैस ते करे छॾी अथई। एलपीए ते करे छॾी आहे। हाँ सिलेंडर लॻल आहे हेॾो। वाह वाह। जनरेटर वारी किट लॻल आहे। हाँ इहो जुगाड़ कयोसीं पाण। हिते नोज़ल हई आहे कारपेट में नंढी। हाँ इहो माना हिन ते गैस ते हाणे शहदाद कोट खां आयो आहियां किलो विझराए। हाँ वरी वापसी थोरे कलाक ॾेढ वींदुमि तक़रीबन अंदाज़ो मूंखे कंबर ताईं वरी ॿीहर पहुचाईंदी। वाह वाह। किलो ते हली थी वञे माना। किलो ते सर तक़रीबन 80-90 किलोमीटर हले थी। वाह वाह, ये तो तमाम बेहतरीन कम आहे। सर बसि छा कयो ॾिसो था ॾींहों ॾींहुं महांगाई थींदी थी वञे। माण्हू परेशान। पोइ हितां ते घणा ॾींहं लॻसि, घणो ख़र्च थियसि? अगरि ॿियो माण्हू कराए त उहो कीअं करे? अधो ख़र्चो इहो ई आहे त हे किट मिले थी तक़रीबन 1200-1250 रुपए इहा किट आहे जनरेटर जी। ठीकु आहे। 1100 रुपए किलो वारो जनरेटर आहे। जे माण्हू वधीक रखाए सघे थो त उहो पंहिंजे हिसाब सां 2 किलो वारो रखाए कहिड़ो बि रखाए सघे थो। ख़र्चो हिन में तक़रीबन साईं 3 ताईं अची थो वञे। 3000 में सही आहे। 3000 अची थो वञे अल्हम्दुलिल्लाह। एवरेज बि पेट्रोल खां वधीक थी ॾे। सही। हाणे 220 मां हुतां विझराए आयो आहियां शहदाद कोट खां। हिन महिल ताईं गैस हाणे ॾिसूं था गाॾी स्टार्ट बीठी आहे स्लो बीठी आहे। उहो ई पेट्रोल वांगे जीअं गाॾी पेट्रोल। अगरि कोई ठहिराइणु चाहे त तव्हां राब्तो करे? सर बिल्कुलु करे सघे थो राब्तो। अहिड़ी का ॻाल्हि न आहे। ॿाहिरि आहियूं असां सिधी ॿाहिरि आहियूं पाण में हिक ॿिए जी मदद कंदासीं। ठीकु आहे। घणा ॾींहं लॻा ठाहिण में तव्हांखे? सर हिन में टाइम पहिरियों थोरी सेटिंग कई कंहिं मिस्त्रियुनि सलाह ॾिनी। हिते सुराख विझोसि हिते नोज़ल हणोसि ईअं कयोसि बसि माना 2-3 ॾींहं लॻी विया। अगरि तक़रीबन हफ़्तो खनि लॻी वियो। ज़बरदस्त। हफ़्तो खनि लॻी वियो। हुनजे बावजूदि माना हे पंहिंजी कामयाबु कोशिशि इहा थी आहे हिते पहुता आहियूं मंज़िल ते। सही।